बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां इंसाफ़ मेमण पंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु अॼोके वीडियो में आऊं तव्हांखे इहो सेखारींदुसि त एंड्रॉयड मोबाइल में सिंधी ऐं ॿियूं ज़बानूं कीअं लिखजनि, स्पेशली फेसबुक में, ट्विटर में, IMO में, मैसेज में सिंधी कीअं लिखजे। इहो सभु कुझु ॿुधाइण खां पहिरीं आऊं तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट करणु चाहियां थो त प्लीज़ 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 तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हीउ सिंधी चैनल आहे। जीअं मूंखे सब्सक्राइब कंदव ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदव, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कंदव त आऊं वधीक में वधीक तव्हांखे नॉलेज सिंधी में ॾेई सघंदुसि। हाणे अचो त वीडियो जी तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं ही मुंहिंजो एंड्रॉयड मोबाइल आहे। हाणे सिंधी ऐं उर्दू ऐं ॿियूं लैंग्वेजिस जेकॾहिं लिखणियूं आहिनि त उन जे लाइ तव्हांखे सभिनी खां पहिरीं प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर में वञी हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंखे सर्च करिणो पवंदो। अचो त सर्च में था हलूं। सर्च में वेंदासीं ऐं हिकिड़ी एप्लीकेशन सर्च कंदासीं जंहिंजो नालो आहे मल्टी लिंक कीबोर्ड, मल्टी लिंक ओ कीबोर्ड इमोजी वारनि जो आहे। ही फर्स्ट एप्लीकेशन जेका आई आहे इन खे क्लिक कंदासीं ऐं इन खे डाउनलोड बि कंदासीं ऐं इंस्टॉल बि कंदासीं। आउं इंस्टॉल करे चुको आहियां, इन करे दुबारा इहा कोन कंदुसि ऐं टाइम जी बचत जे करे आउं हिन खे ओपन थो कयां। ऐं जीअं ई असां हिन खे ओपन कंदासीं त पहिरियों जेको इंटरफेस ईंदो उहो इन टाइप जो हूंदो। हाणे असीं छा कंदासीं, जो अनेबल दिस कीबोर्ड खे क्लिक कंदासीं ऐं हिते मौजूद इहे जेके तव्हां ॾिसो पिया इहे सभु कीबोर्ड्स आहिनि। इन में सभिनी खां हेठियां मल्टी ओ कीबोर्ड आहे। इन खे मूं चेक करे छॾियो आहे। तव्हांजो चेक थियल न हूंदो, तव्हां हुन खे चेक कंदव ईअं क्लिक करे। हाणे हीउ ॾिसो जीअं मूं वटि चेक थियल न आहे। हाणे हिन खे आउं चेक कंदुसि। हिन खे अनेबल कंदासीं। अनेबल करण खां पोइ सेल दिस कीबोर्ड इन में क्लिक कंदासीं। इते बि असां मल्टी ओ कीबोर्ड खे क्लिक कंदासीं ऐं ही सिलेक्ट कंदासीं। ऐं इन जूं प्लगइन वग़ैरह जेकॾहिं इंस्टॉल करणु चाहियो त करे सघो था, पर मां न कंदुमि। हाणे हलूं था पंहिंजी एप्लीकेशन खे ट्राई करण जे लाइ। सभिनी खां पहिरीं मैसेज में हलंदासीं। मैसेज में एड मैसेज करे ऐं ही ॾिसो इन जो मल्टी लिंक ओ कीबोर्ड जो फर्स्ट जेको लुक ईंदो उहो अहिड़ो ईंदो। हाणे इन में तव्हां पहिरीं सिंधी खे सिंधी में आणींदव। सिंधी में जीअं आणींदव त इहे सिंधी जा वर्ड्स अची वेंदा। हाणे तव्हां सिंधी लिखी सघो था। जीअं आउं लिखां थो, मुंहिंजी ज़बान आहे। ईअं ई तव्हां बिल्कुलु सुठे नमूने सिंधी लिखी सघो था सिंधी कीबोर्ड जी मदद सां। ऐं जेकॾहिं तव्हां चेक करणु चाहियो त फेसबुक में कीअं सिंधी लिखबी ते बैक कयो। वरी असीं वेंदासीं पंहिंजे डेस्कटॉप ते वञण खां पोइ एप्स में वेंदासीं। एप्स में फेसबुक खे खोलींदासीं। उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था त ही सिंधी बोर्ड वर्क करे पियो। इन में तव्हां कुझु बि लिखी सघो था। इहो ई मुंहिंजो मक़सदु हो तव्हांखे सेखारण जो त सिंधी ऐं उर्दू कीअं लिखी सघो था। इन जी हिकिड़ी ॿी बि सेटिंग आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। तव्हां जीअं ई इंटर जे बटन खे थोरो क्लिक कंदा त हिते लैंग्वेज जो अचे पियो। तव्हां लैंग्वेज में वञी ऐं हिते असां सेंट्रल एशिया जी मिडल ईस्ट वारी सिंधी ॿोली करियूं था। इन खे क्लिक कंदासीं। हाणे हिन में ॿियूं बि मुख़्तलिफ़ ज़बानूं मौजूदु आहिनि, जंहिंमें कश्मीरी,
बलोची, आज़री, पंजाबी, पिश्तो, फारसी, सराइकी, सिंधी, उर्दू, जंहिंखे बि सिलेक्ट कंदो उहे लैंग्वेजेस सिलेक्ट थी वेंदियूं जंहिंखे आसानी सां तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं उनखे इस्तेमालु करण जे लाइ वरी इंटर जे बटन खे थोरो पुश कंदो त तव्हां वटि ज़ाहिर थी वेंदो उर्दू इंग्लिश। मूं वटि हींअर उर्दू ऐं इंग्लिश ॿ मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿियूं लैंग्वेजेस बि लिखंदव त उन जा बि टेब ज़ाहिर थी वेंदा ऐं पोइ तव्हां हुनखे क्लिक करे हिनखे करे ऐं इंग्लिश में आणे सघो था। ऐं जेकॾहिं वरी चाहियो था उर्दू में त उर्दू में करे सघो था ऐं जेकॾहिं चाहियो त सिंधी में ॿीहर करे सघो था। ऐं ईअं ई असां हिन कीबोर्ड खे इस्तेमालु कंदासीं जंहिंसां असीं एंड्रॉइड में सोशल मीडिया में मैसेजिस में सिंधी यूज़ करे सघूं था। अॼोके मुंहिंजे वीडियो जो मक़सदु जेको हो उहो इहो ई हो। हाणे तव्हांखे हिकु भेरो ॿीहर रिक्वेस्ट कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो जीअं आईंदा बि मां तव्हांजे लाइ अहिड़ियूं सुठियूं वीडियो ठाहींदो रहां। ठीकु, अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।